नादरीन, सखर में पानी के खोट सबब फसल सुकी विया आहिनि, जंहिं सबब आबादगारन के करोड़न रुपयन जो नुक़सान थियो आहे। उन हवाले से पेश आहे सखर में मेहरान टीवी के ब्यूरो चीफ फरीद सुमरो की ही रिपोर्ट। सिंध में ज़रई पानी की खोट बरकरार। अरसा पारा पानी विर्छ में गैर मुंसिफाने रवैये के करे पानी की खोट करे सिंध और बलोचिस्तान सूबन जा आबादगार मुआशी बदहाली जो शिकार थी रहा हैं। मुतासिर थींदड़ इलाकन में कश्मोर, शिकारपुर, लाड़काणो, जोही, दादू, नौशहरो फेरोज समेत सिंध जा ॿिया केतिराई इलाका जेके उहे मुतासिर थिया आहिनि। पानी खोट बाबत चीफ इंजीनियर सैयद सरदार अली शाह मेहरान टीवी सां पंहिंजा तफ़सील हिन रीत ॿुधाए रहियो आहे। असां वटि पाणीअ जी खोट अर्ली खरीफ अप्रैल खां शुरू थी वई ऐं उन जी वजह इहा आई त जेके पंजाब जा कुझु इलाइक़ा आहिनि जेके असांजा केनाल खुलणा देर सां उहे उन्हनि कुझु अॻे खोले छॾिया, जंहिं करे असां वटि पाणीअ जी शॉर्टेज थी वई जेका 50 सैकड़े खां मथे हली वई। अर्ज़ु कयो त लाड़काणे में, दादू में इहो सॼो नॉन पेरिनल सिस्टम आहे। 6 महीना हिकिड़े फसल वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं हींअर पाणी न पहुतो त तमामु घणो नुक़सान थींदो, जंहिंजो असां को अॻकथी करे नथा सघूं त एतिरो नुक़सान थींदो। प्लस तव्हां ॾिसो बदीन जो पाणी या सजावट जो पाणी, इहे सभु नॉन पेरिनल कैनाल आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 6 महीननि लाइ हलंदा आहिनि ऐं उन में पानी जेकॾहिं न पहुतो त राइस जी कल्टीवेशन कान थी सघंदी। आबादगारन के फसल लाइ वक्त ते पानी न मिलण करे फसलन के थींदड़ नुक़सान आबादगार उन जा तफ़सील हिन रीत ॿुधाए रहिया आहिनि। जीअं त असांजे सखर ऐं खैपुर ज़िले जे तक़रीबन जेके 9 तालुका आहिनि उन्हनि में असां वटि घणो फसल जेको आहे उहो त खजी जो थिए थो ऐं उन में तक़रीबन 1,80,000 हेक्टेयर जेको आहे उहो बाग जो फसल थिए थो ऐं उन में जॾहिं असां तक़रीबन मई ऐं जून जे महीने में खजी जे फसल खे पाणी सही नथो मिले, तक़रीबन असांजो 40 खां 30% फसल तबाह थो थी वञे ऐं ॿिए नंबर ते जेको फसल थिए बि थो उहो बि क्वालिटी में तमामु ख़राब थो थी वञे। खैरपुर में पानी की तमाम घनी खोट आहे ऐं असां जीअं अप्रैल जो महीने में कणक लहे थी तो पानी जीअं गर्मी शुरू थियनि थियूं असां वटि पानी की तमाम घनी खोट थी वञे। न असांजे लाइ मींहं जे लाइ गाह करे था सघूं, जीअं इकड़ आहे, किरंग आहे ऐं जुआर आहे, उहा बि बिल्कुलु नथी थिए ऐं कपास असां वटि बिल्कुलु नथी थिए। अगरि पानी हुजे असां कपास जो फसल ऐं तमामु ॿिया बि घणा फसल थियनि था उहे असां करे था सघूं, छो त पानी न हुअण जे करे असांजा जेके जानवर आहिनि तमामु उहो बुख में गुज़ारींदा आहिनि। मुल्क में ज़राअत के हथी वठाइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु सिंध हुकूमत के उपाउ वठण घुर्जनि। कैमरामैन रफ़ीक खरो सां गॾु फरीद सुमरो, मेहरान टीवी, सखर।